पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए माली साल जी बजट के कूड़ ते ॿधल करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट ऐं बजट इजलास ॿई गैर क़ानूनी आहिनि। हुकूमत जी मुआशी तरक़ी जी दावा कोड़ आहे। हुकूमत जी बजट मुआशी हमलो आहे। हुकूमत पाण खे बेनिकाब करे रही आहे। क़ौमी असेंबली जे इजलास में बजट बाबति ख़्यालनि जो इज़हार कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेकॾहिं हुकूमत खे अपोज़िशन जो किरदार अदा करणो आहे त हुकूमत केरु हलाईंदो। जनाब स्पीकर, अवां खे अवां जे नए पाकिस्तान जी मुबारक हुजे। ख़बरदार के हिन नाजाइज़ हुकूमत लाइ रियासत मदीना जो नालो इस्तेमाल कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम हुकूमत जी महांगाई जे सुनामी में ॿुॾी रहियो आहे। पाकिस्तान में भारत ऐं बांग्लादेश खां वधीक महांगाई आहे। बजट में आवाम ते टैक्स जो तूफ़ान बर्पा कयो वियो आहे। हुकूमत जी सॼी बजट कूड़ ते ॿधल आहे। राति जे बुखे पेट सुम्हंदड़ सम्झी सघे थो त हुकूमत जी मुआशी तरक़ी वारी दावा कूड़ आहे। पीपी चेयरमैन चयो त असां ॾुखियनि मुआशी हालतुनि में बि अवाम खे अकेलो न छॾियो। हुक्मरान एहसास कनि था पर एहसास नाले का बि शइ नाहे। सरकारी मुलाज़मनि जी पघार में 100 सैकड़ो इज़ाफ़ो थियणु घुरिजे हा। हुकूमत सरकारी मुलाज़मनि सां धोखो कयो आहे। हुकूमत अवाम खे लावारिस छॾे ॾिनो आहे। मुल्क अंदरि गुरबत ऐं बेरोज़गारी में तारीख़ी वाधि थी आहे। नौजवान डिग्रियूं खणी धिका खाई रहिया आहिनि। बिलावल भुट्टो चयो त अवाम हुकूमत जी नाअहली ऐं नालाइकी जो पार खणी रहियो आहे। नओं NFC अवार्ड अञा ताईं नाहे ॾिनो वियो। NFC अवार्ड न मिलण ताईं हर बजट गैर आईनी आहे। 18वीं तरमीम तहत सूबनि खे पंहिंजो हक़ मिलणु घुरिजे। NFC अवार्ड न मिलण सां सूबनि खे नुक़सान थी रहियो आहे। सिंध हुकूमत खे NFC जी ॻाल्हि करण ते सिंध कार्ड जो तानो ॾिनो वञे थो। पीपी चेयरमैन चयो त सिंध जो वॾो वज़ीर सिंध जे मसइलनि जी ॻाल्हि न कंदो त छा जापान जी ॻाल्हि कंदो। इरसा में वॾो ज़ुल्म थियो आहे। 3 सूबनि जी मुखालफ़त बावजूदि चश्मा झेलम लिंक केनाल ग़ैर क़ानूनी तौरु खोलियो वियो। सिंध जे हिसे जो पाणी रोकियो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर एहतजाज रिकॉर्ड करायो त इल्ज़ाम हया विया। वॾो वज़ीर एहतजाज न कंदो त डोनाल्ड ट्रंप एहतजाज कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म कराची जे लाइ 3 खरब रुपयनि जी तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो हो पर नए माली साल जी बजट में को ज़िक्र नाहे। हुकूमत मुआशी इनक़लाब जा नारा हणी रही आहे पर अवाम महांगाई में पीड़िजी रहियो आहे। रुगो ट्विटर ऐं फेसबुक ते अंग अखर ॾेई हक़ीक़ी तरक़ी माणे नथी सघिजे। पीपी चेयरमैन चयो त बलोचिस्तान में तरक़ी न थियण जी रिपोर्ट आई आहे। उन ते ज़रूरु गौर करणु घुरिजे। सीपेक तेसीं ताईं कामयाबु न थींदो जेसीं ताईं फ़ाइदो बलोचिस्तान खे नथो पहुचे। जीअं असां थरकोल जो प्रोजेक्ट मुक़ामी माण्हुनि लाइ वक़्फ़ कयो आहे, सीपेक जो फ़ाइदो बि मुक़ामी माण्हुनि खे मिलणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त तामीराती शोबे खे मरातू ॾियण सां वॾनि बिल्डर्स खे फ़ाइदो थींदो। आम माण्हू खे को बि फ़ाइदो न थींदो। हिन बजट में अमीरनि लाइ रिलीफ ऐं ग़रीबनि लाइ तकलीफ़ आहे। पीपी चेयरमैन चयो त बजट में आवाम जी हारियुनि खे लावारिस छॾियो वियो आहे। सिंध हुकूमत कणिक जो इमदादी अघु 2000 मुक़ररु कयो पर वज़ीर आज़म जो ज़िद हो 1600 मुक़ररु कयो वञे। बजट में हारियुनि खे का बि सब्सिडी नाहे ॾिनी वई। ज़राअत रीढ़ जी हॾी आहे पर उन लाइ सिर्फ़ु 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। हुन चयो त अफ़गानिस्तान जी सूरतहाल नओं मोड़ अख़्तियार करे रही आहे। उन काग़ज़ ऐं मुशर्रफ अफ़गान जंग खे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो। इमरान ख़ान खे मौक़ो न ॾिनो वेंदो त शहरियुनि जो रत ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करे। इन कैमरा इजलास सराइ हसास इदारनि जे नुमाइंदनि खां ब्रीफिंग वरिती वञे।